सतनाम साखी। जय श्री झूलेलाल, जय श्री राम। दोस्तों, अज 22 जनवरी ते पूरे देश पूरे वर्ल्ड भगवान श्री राम जी प्राण प्रतिष्ठा आयोजन के ॾाढे हर्षोल्लास सां गॾु मनायो अथनि। हर जगह ते भगवान श्री राम जा नारा पे लॻिया, जय श्री राम। पूरो भारतवर्ष केसरिया रंग जे अंदरि रंगजियो ऐं जगह जगह ते भगवान श्री राम जा ध्वज लहराइण लॻिया। लंबा लंबा ॾाढा वॾा वॾा जुलूस इत्यादि निकिता। त इन ई कड़ी अंदरि अॼु श्री जयपुर जे श्री अमरापुर स्थान ते इहो महोत्सव ॾाढे ई धूमधाम सां मनायो वियो। संतनि महापुरुषनि बढ़ी चढ़ी करे हिस्सो वरितो। अमरापुर दरबार जे अंदरि सुबुह खां वठी ई ॿाहिरि लंगर प्रसादी चांहि फल फ्रूट इत्यादि सभु संतनि पंहिंजे हथनि सां बि वितरित कया। प्रत्येक अचण वारे भक्त गण खे ॾाढे ई प्रेम भाव सां जय श्री राम सां संबोधित करे करे हुननि खे फल प्रसाद इत्यादि विराइनि। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधायल आहियूं कि श्री अमरापुर दरबार जे अंदरि अद्भुत प्रकार जी हिकिड़ी श्री भगवान राम जी हिकिड़ी प्रतिमा ठाही वञे चित्रण कयो वञे, जेको असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां ॾेखारियूं था। तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधायल आहियूं कि श्री अमरापुर दरबार जे अंदरि अॼु हज़ारों भक्तनि अची करे भगवान श्री हुन राम जे चित्र ऐं हुन प्रतिमा जा दर्शन कया ऐं संतनि सां गॾु मिली करे भगवान श्री राम जा गुणगान कयनि, जंहिंजे अंदरि सुंदरकांड जो पाठ थियो, हनुमान चालीसा ऐं भगवान श्री राम लला जी महाआरती ऐं महास्तुति गई। ऐं इहे ॾाढे ई असांजे लाइ करे हर्ष जो विषय आहे कि अमरापुर दरबार जे संतनि मिली करे भगवान श्री राम जी स्तुति कई, महाआरती कई। असांजो सनातन धर्म न केतिरो अॻियां पियो वधे ऐं केतिरा भाग्यशाली असां आहियूं कि असां हुननि सां गॾु मिली करे इन जेको चवंदा आहिनि कि अद्भुत पल आहे, जेको 22 जनवरी हुन श्री राम लला जो ऐतिहासिक पल आहे, जेको 500 साल खां सॼी दुनिया खे इंतज़ारु उहो पल अची वियो ऐं उहो सभिनि हसी ख़ुशी सां गॾु मनायो। जंहिंजे अंदरि जेको तव्हां वीडियो ॾिसो पिया लगातार असांजा, इहे सॼा वीडियो श्री अमरापुर दरबार जा आहिनि, जंहिंजे अंदरि संतनि केतिरो न ख़ुशी सां अॼु हिन त्योहार खे त्योहार स्वरूप हिन खे मनायो आहे। ॾीया ॿारिया अथनि, तंहिंजे अलावा रंगोली सजाई अथनि, फटाका ॿारिया अथनि। इहे फटाकनि जा वीडियो बि असां तव्हांखे लगातार ॾेखारूं पिया कि संतनि केतिरी न ख़ुशी मनाई आहे। बिल्कुलु हिनखे ॾियारी खां वधीक हिनखे मनायो वियो आहे ऐं इन्हनि सां गॾु गॾु भक्तजननि बि पूरो आनंद वरितो आहे ऐं पूरो हिन महोत्सव खे ज़ोरदार तरीक़े सां मनायो अथनि। त दोस्तों, लगातार तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं पिया जयपुर जी श्री अमरापुर दरबार में केतिरे न सुठे तरीक़े सां भगवान श्री राम लला जी प्राण प्रतिष्ठा आयोजन जे उपलक्ष्य में केतिरा अनेकों कार्यक्रम कया विया आहिनि। हे लगातार असां तव्हांखे पंहिंजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं पिया। त तव्हां ॾिसंदा ऐं इन अलौकिक पल खे पंहिंजे अखियुनि में सजो ईंदा। जय श्री राम। सतनाम साखी।